सब दोस्त पंज कचरन के छड़े सामो चो अल्लाह जो जिक्र के अल्लाह अल्लाह आया रहा हक नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा पीर ध्यान सां तो छा थियो अथव नारा मुंहिंजा दिल पर साईं मां तेली वारा तव्हांजो साईं मुंहिंजो साईं हक़ मुंहिंजा साईं हक़ आया रहा जी मुझे जानी जी अल्लाहुम्मा सल्ली अला अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु सुभान अल्लाह साईं सुभान व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि सुभान अल्लाह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु आया रहा ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له सुभान अल्लाह ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد सुभान अल्लाह أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يسألون الناس إلحافا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों जी मुझे जानी जी अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। अॼु हिकु ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करणी आहे। हिकिड़ी बीमारी आहे जेका असांजी क़ौम में काहे पई आहे। हिकिड़ो इख़लाक़ी मर्ज़ आहे जेको असांजे माण्हुनि खे लॻी पियो आहे। हिकिड़ी घटिया गंदी ख़लीज़ आदत आहे जंहिंमें असांजा माण्हू मुब्तला थी विया। मां तव्हां सभिनी खे आगाह करणु चाहियां थो, ॾिसो किथे तव्हां त हुन में मुब्तला कोन थी विया। उहा इख़लाक़ी बीमारी, गंदी आदत, ख़लीज़ आदत पिनण, सुवाल करण, घुर करण, मंगण, इहो मर्ज़ असांजी क़ौम में अॼु आम थी वियो आहे। पेट्रोल पंप ते गाॾी बीहंदी आहे ॿ मिंटनि जे लाइ त चौधारी माण्हू पिनी वेंदा। ॿार नंढा, नौजवान, मर्द, औरतूं, नौजवान दोशीज़ औरतूं पिनण जे लाइ।
कुरान खयूं रस्तनि ते बीठा आहिनि किथे रोड में जंप आहिनि गाॾी आस्ते थींदी कुरान खयूं मायूं बीठियूं मुत्तहिदा अरब इमारात दुबई वारनि पाकिस्तान जी वीज़ा बंदि करे छॾी त पाकिस्तानी हिते अचे पिननि था पिनण जे करे वीज़ा बंदि करे छॾी सऊदी अरब कुझु वक़्तु वीज़ा बंदि कई हुई सिर्फ़ इन जे करे जो पाकिस्तानी हिते अचे पिननि था मुझो तो खुदा जाने शर्म खां कंध झुकी वेंदो मके में मदीना मुनव्वरा में मिसरन को माण्हू पाणी जूं बोतलूं विरहाए न को जूस जी बोतल विरहाए ख़ल्क़ लेटी पवंदी पिनण जे लाइ उनखे उन माण्हू जा कपिड़ा पटे ऐं अक्सर करे उन पिनण वारनि जी कतारुनि में मां ॾिसंदो 2.5 लख रुपया 3 लख रुपया भरे तूं उमिरि जे लाइ वियो ही तो वटि एतिरो शर्म कोन अथई जो पंहिंजे पैसनि जा पाणी वठी ख़रीद करे सघी हिकिड़े रियाल हिकिड़े में बोतल पाणी जी थी मिले उन जे लाइ कतार में बीठा आहे को खाधे जो पैकेट विरहाए त कतार में ॾिसंदे पाकिस्तानी बीठा आहे असल में असांजी जेका हुकूमत आहे न उन हुकूमत बेग़ैरत हुकूमत असांजे क़ौम खे पिनण ते लाहे छॾियो हे जेको बेनज़ीर कार्ड कढियो एहसास कार्ड कढियो आहे इन कार्डनि ते नियाणियूं लाइनुनि में बीठियूं आहिनि औरतूं बीठियूं आहिनि हर महीने पैसा था मिलनि छा हुकूमत माण्हुनि खे ईअं पिनाईंदी आहे माण्हुनि खे ईअं ज़लील कंदी आहे नियाणियूं ईअं वञी कतारुनि में उसुनि में बीहनि नियाणियुनि खे 5 रुपयनि जे लाइ ईअं ज़लील कयो वेंदो आहे जीअं असांजी हुकूमत कयो आहे छोन था कारखाना लगाइन मिलूं छोन था लगाइन तव्हां पंजाब में वञो नंढड़े ॻोठ में बि तव्हांखे 20 मिलूं लॻंदियूं घरनि में माण्हू मिलूं लॻायूं वेठा आहिनि ख़ुददार माण्हू आहिनि पिननि कोन था घुरनि कोन था सुवाल कोन था कनि पंहिंजो कम सां कमु रखनि था पंहिंजी हलाल रोज़ी कमाए ख़ुदि बि खाइनि था बचनि खे बि खाराइनि था असांजी क़ौम पिनण जे पोयां जॾहिं क़ौम पिनण ते लहंदी आहे त पोइ अलाह उन्हनि जे लाइ पिनण जा रस्ता खोलींदो आहे हाणे जेके केनाल था ठहनि न पिया तव्हांजे पाणी ते मथां हे जेके तव्हां जूं कणक चांवर सारियूं थियनि थियूं इहे बि कोन थींदियूं पोइ लाॻी थो वञे पिन जो अलाह शरई में हुकुमराननि खे सही सम्झ ॾिए हिकिड़े थर जे वैरान रेगिस्तान खे आबाद करण जे लाइ वसंदड़ सिंध जूं ज़मीनूं वैरान कनि था माना हे माण्हू वञी पिननि न ही लखे माण्हू 5-6 करोड़ माण्हू सिंध में रहनि था इहे वञी पिननि न माण्हुनि जो गुज़र सफ़र बनी ते आहे हारी आहिनि ज़मींदार आहिनि मज़दूर आहिनि उन्हनि जो गुज़र बसर जेको आहे बनियुनि जे मथां आहे उहो पाणी फुरण माना ज़मीनूं वैरान थियण इहे सभु माण्हू वञी पिननि न असांजी क़ौम खे घुरण जी आदत थी वई आहे मस्जिद में वञो न मस्जिद में जुमे जो ॾींहुं थींदो पेती फिरंदी पई चंदे जी पेती दुआ न घुरंदो मौली साहब जेसिताईं चंदो न मस्जिदूं गॾु थी वञे मुंहिंजूं जेतिरियूं बि मस्जिदूं आहिनि दरगाह आहे अलहमदुलिल्लाह किथे बि चंदे जी पेती कोन्हे मुंहिंजे मुर्शिदनि जी दरबार आहे चंदे जी पेती लॻल कोन्हे का जुमे ते असां वटि चंदो कोन थींदो आहे छा असांजूं मस्जिदूं कोन थियूं हलनि मस्जिदूं आबाद कोन्हनि घुरण वारो सुवाल करण वारो
अल्लाह खे पसंदि न आहे। मदीने वारे साईं फरमायो त हेठें हथ खां मथियों हथ अल्लाह खे ज़ोर प्यारो। हेठियों हथ जेको वठण वारो, मथियों हथ जेको ॾियण वारो। फ़कीरो हायरो दोस्तो, तव्हांजो हमेशह मथियों हथ हुजणु खपे, हेठियों हथ न हुजे। जेको माण्हू घुर करे, सवाल करे, पिने, उन जो अल्लाह वटि अंजाम छा आहे, अल्लाह वटि उन जी सज़ा कहिड़ी आहे। अॼु मां इन बारे में तव्हांखे मदीने वारे साईं जो ॿ टे हदीसूं ॿुधाइण चाहियां। दिलियूं हाज़िर आहिनि, ज़हन दिमाग़ हाज़िर आहिनि। सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन नसाई में हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा का रिवायत है, ला तज़ालुल मसअलतु बिअहदिकुम हत्ता यल्क़ल्लाह तआला व लैस फी वजहिही मुज़अतुल लहमिन। जेको माण्हू घुरंदो रहे, सवाल कंदो रहे, पिनंदो रहे, गदागरी कंदो रहे, माण्हुनि खां सवाल कंदो रहे, मरी वियो, अल्लाह जे अॻियां पेश थींदो, उन जे मुंहं ते गोश्त जी बूटी न हूंदी। चेहरे जो गोश्त ख़त्म थी वञे त इन जो चेहरो कीअं लॻंदो? महशर जे मैदान में इहो उथंदो न, इन जे मुंहं ते चमड़ी न हूंदी, गोश्त न हूंदो, हट ज़ाहिर हूंदा, ऐं परे खां दुनिया ॾिसंदी त इहो माण्हू अचे थो पियो जेको घुरण वारो सवाल करे। ऐं मुंहिंजे आका जी हदीस आहे, इमाम बैहकी रिवायत आंदी आहे, मन फतह अला नफ्सिही बाब मसअला मिन गैर फाक़ह नज़रत बिही औ इयालिन ला युतीकुहुम फतह अल्लाह अलैहि बाब फाक़ह मिन हैसु ला यहतसिब। जेको माण्हू फाके ते न आहे, यानी घर में कुझु बि कोन अथसि, बच्चा बुख ते वेठा आहिनि, इन खे इजाज़त आहे त घुरी सघे थो। जंहिंजे घर में मानी जो लोलो न पको, बच्चा बुख ते वेठा आहिनि, इहो मजबूर आहे, इहो कंहिंखां घुरे त इन खे घुरण जाइज़ आहे। साईं फरमाइनि था, पर जंहिंखे हिकिड़ो राति जी मानी जे हिकिड़े गप्पे जी गुंजाइश बि घर में अथसि ऐं पोइ घुरे थो, वञी सुवाल करे थो, अल्लाह उन जे मथां मोहताजी जा अहिड़ा दर खोलींदो जिते हुनजो वहमो गुमान बि न हूंदो। रब उन खे अहिड़ो मोहताज कंदो जो हमेशह जिंदगी भर मोहताज रहंदो। इन माण्हू खे कॾहिं बि ड्रॉ न थींदो, कॾहिं बि इन माण्हू खे कुशादगी न मिलंदी, रोज़ी जी बरकत न मिलंदी, इन जी तंग दस्ती कॾहिं न लहंदी। जेको हूंदे सूंदे घुर करे, इहो सदाई घुरण में, सदाई पिनण में हूंदो, अल्लाह जे रहमत जा रस्ता हुन ते बंदि थी घुरणो आहे त उन खां घुरो जेको काइनात खे ॾियणो आहे। जेके पिननि था उन्हनि खां तूं पिनंदे, जेके ख़ुदि मोहताज आहिनि उन्हनि खां तूं घुरंदे। चवंदे वॾेरो सां वॾेरो इहो जेको बटई थी थिए त ग़रीब जे हिसे मां बि छली अन्न जी भरे थो त मुंहिंजे ओताक जो टांडो ऐं टोपी जे लाइ मूंखे ग़रीबनि जे अन्न मां वठे थो या कोन थो वठे? ओताक जे लाइ, पंहिंजे महिमान जे लाइ बि ग़रीब कोन थो वठे। ज़मींदार हो मिठा वधा, इहे माण्हू जेकी
पाण ते सुवाल जो दर खोलनि था, पिनण जो दर खोलनि था, अलाह फरमाए थो त उन ते मां रब बि अहिड़ो मोहताजी जा दर खोलींदुसि जो कॾहिं हिन जी पिन लहंदी। हा साईं हा रहंदो। हाँ? ऐं मुंहिंजे आका फरमायो मन साल मसअला वहुव अनहा गनियुन कानत शैयन फी वजही शैनन फी वजही यौमल क़ियामा। जंहिंखे ज़रूरत न हुई घुरण जी वरी बि घुरियईं, सम्झो था, कंहिं बि शइ जी ज़रूरत न हुई पर ॾिठईं त रूह हिरकी पियुसि त घुरांसि। या आदत सुभान अल्लाह। सदके यार सदके। साईं फरमाईंदा आहियो क़यामत जे ॾियारे उथंदो त हुनजे मुंहं ते ज़िल्लत हूंदी, ख़्वारी ऐं रुसवाई, ज़लील थी उथंदो। अलाह जे अॻियां उथंदो त इहो ज़लील बणियल। तौबा। मिठा अलाह खे इहे माण्हू नथा वणनि जेकी उन जो दर छॾे ॿिए जे दर ते पिननि था। घुरणो आहे त अलाह खां घुरो, अहिड़ो ॾींदो जो वरी कंहिंजे दर ते मोहताज। वो गनी आहे, वो बादशाहनि जो बादशाह हुआ, ऐं उन खां घुरण ठहे थो। छो त उन जा पाना आहियूं न, उन जा ख़लकियल आहियूं, उन खां घुरण ठहे थो। सुभान अल्लाह। जी आया रहा। ॾिसो न, हाणे हिकिड़ो फ़कीर आहे, करमी थो सॾाए, मूंखे अचे चवे साईं तूं मुर्शिद आहीं, तूं मूंखे का शइ ॾे, को बि ॻाल्हि ठहे थी, मां पीउ आहियां, मुंहिंजो बचो, मुंहिंजे साम्हूं वरी कंहिं ॿिए खां वञी घुरे, मूंखे ॻाल्हि वणंदी? मूंखे ॻाल्हि वणंदी? मां हिकिड़ो आजिज़ बानो आहियां, मुंहिंजी ग़ैरत गवारा नथी करे त मुंहिंजो करमी ॿिए जे अॻियां वञी घुरे। हू जेको बादशाहनि जो बादशाह हुआ, रब्बुल आलमीन आहे, खज़ाननि जो मालिक आहे, उन जी ग़ैरत गवारा कंदी जो उन जे मौजूदगी में तूं वञी ॿियनि खां घुरी त तूं मूंखे ॾे, मूंखे टको ॾे, मूंखे पैसो ॾे। रब फरमाए थो मुंहिंजे खज़ाने में कहिड़ी खोट ॾिठी अथई। ॾिठा, पंहिंजूं आदतूं संवारणियूं पवंदियूं। कंहिं न कंहिं सूरत सां अॼु सभु माण्हू अहिड़े मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि, सवाइ उन्हनि जे जन खे अलाह महफ़ूज़ रखियो आहे। अक्सर माण्हू इन बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। वधीक हाणे मां ॻाल्हि खोलींदुसि कोन, बाक़ी तव्हांखे अलाह कुल ॾिनो आहे, पंहिंजे हियाव ते हर को हथ पाण रखी। अलाह तबारक व तआला जल शानू जहिड़े सखी जी ज़ात खे छॾे जेको ॿिए जे दर ते वेंदो या रब जी ग़ैरत गवारा नथी करे। रब फरमाईंदो जेकॾहिं तोखे मुंहिंजे दर खां सवा ॿियो को दर नज़र आयो आहे, हाणे तोखे मां बि रब सदाईं मोहताज करे छॾींदुसि, ॿियो पिन जंहिं सॼी। इहा अलाह जी ग़ैरत आहे, इहा अलाह जी तरफ़ां सज़ा आहे। पर जेको अलाह जे दर जो मंगतो, रब जे दर जो साइल थींदो आहे न, ख़ुदा जाने रब उनखे अहिड़ो माला माल करे छॾींदो आहे जो वरी कंहिंजे दर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या नबी वल्लाह सल्लल्लाहु अलैका या मदीने वाले साईं फरमायो मन साल मिन गैर फक्रिन फकअन्नमा याकुल जमर। जेको बगैर मोहताजी जे, बगैर शरई उज़र जे कंहिंखां
जहन्नम जो टांडो वठी थो खाए दोज़ख जो टांडो थो सरकार फरमायो मन सालन्नास तकस्सुरन फइन्नमा यसअलु जमरन फलयस्तकिल औ लियस्तकसिर जेको माण्हू दुनिया वारनि खां वञी घुरंदो आहे त घणो कयां घणाई जे लाइ घुरंदो आहे हूंदे सूंदे वञी घुरंदो आहे साईं फरमाइनि था इहो टांडा छो वठे हाणे इन जी मर्ज़ी आहे त घणा टांडा गॾु करे या थोरा टांडा जेको कंहिंखां घुरण निकितो आहे इहो ॼण के टांडा छो वठे पियो इहो दोज़ख जी टांडा छो गॾु करे पियो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त पंहिंजे लाइ टांडा थोरा गॾु कयो या घणा गॾु कयो मोमिन कॾहिं टांडा न मेड़ींदो आहे मोमिन त पंहिंजे रब जे दर तां मोती हीरा लाल जवाहर मुंहिंजो साईं तूं मुंहिंजो साईं तूं अला ऐं बेदरवी की मुंहिंजो मालिक मुंहिंजो मालिक मालिक तू आया सुभान अल्लाह मदीने वाले साईं जो साबिया या सही बुखारी में सही मुस्लिम में रिवायत हजरत हकीम बिन हिजाम रज़ी अल्लाह ताला अन्हु साबिया जी मुझे यार हबीबन जी खिदमत में आयो सअलतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअतानी सुम्मा सअलतु फअतानी सुम्मा सअलतु फअतानी हकीम बिन हिजाम तो चवे हबीबन वट आयुस अचे कुछ घुरियम साईं जन ॾिनो वरी घुरियम वरी ॾिनो वरी घुरियम वरी ॾिनो मुझे मोहम्मद करीम जी सखावत जो कॾहिं बि साइल खे न चवंदा हुया आया रहा मां सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैअन क़त फक़ाल अल्लाह मदीने वाले साईं का चटे पे जे पे जा पे शे घुरी मदीने वाले नहन कई जे जेको घुरियो सो ॾिनो हकीम बिन हिज़ाम हिकिड़ो भेरो घुरियो सरकार ॾिनो वरी ॿियो भेरो घुरी वरी ॾिनो वरी टियों भेरो घुरियई सरकार वरी टियों भेरो ॾिनो सरकार ॾिठो त हिनखे आदत थी वई आहे हकीम हेॾे आ पंहिंजे वेझड़ो विहारियूंसि पंहिंजे करीब विहारियूंसि कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजे सेखारण तां सदके वञा तुंहिंजे तालीम ॾियण तां सदके वञा कीअं कहिड़े अंदाज़ में हुन घुरण वारे खे मुंहिंजे लजपाल नबी सेखारियो सरकार फरमायो या हकीम हाज़ल माल खद्रुन हलू
ए हकीम ये दुनिया ॾाढी सब्ज़ आहे ॾाढी मिठी आहे शीरीन आहे वणंदड़ आहे सरसब्ज़ आहे माण्हू ॾिसंदो आहे न ई पोख परे को सावा सावाण सावक केॾी सुठी लॻंदी आहे वरी माखी हीअं चटियो लार पई वात में कोई केॾी मिठी पई लॻंदी आहे साईं फरमायो त ए हकीम ये दुनिया सरसब्ज़ आहे ॾिसण में ॾाढी भली आहे ॾाढी मिठी आहे वणंदी आहे हिकिड़ो 100 मिलियो वरी चवंदी वरी ॿिए को घुरा मथां उहो 500 ॾिए वरी 10 मिलिया किथां 20 मिलिया किथां मानी मिली किथां गोड़ मिलियो किथां टुकुर मिलियो साईं फरमायो त ए हकीम ही दुनिया ॾाढी सरसब्ज़ आहे ॾाढी शीरीन आहे ॾाढी मिठी आहे ॾाढी दिलफरेब आहे जीअं ॾिसंदो आहे माण्हू तीअं लालच वधंदी वेंदी तीअं तलब वधंदी वेंदी घुर वधंदी वेंदी ओ हकीम फमन अखज़हू बिसखावत नफ्स बूरिक लहू फी जेको हिन दुनिया खे बेपरवाह थी ॾिसंदो आहे लाखर्ज़ थी ॾिसंदो आहे लोभ ऐं लालच खां सवा हिन दुनिया खे ॾिसंदो आहे रब उन खे थोरे में बि वॾी बरकत विझी ॾींदो आहे उन जे कणनि खे बि ख़रार बणाए रब ॾिनो आहे न खीचड़े में जेकी 10 रुपया ॾेई चओ गंजन अलहमदुलिल्लाह जेके रब ॾिना आहिनि तुंहिंजे खीसे में 100 जो नोट ॿिए जो 1000 जो या 5000 जो नोट ॾिसी हीअं न हिरखई दिल में लालच न पोई ॿिए जे पैसे खे ॾिसी तूं उन जो लालची न बणिजो पर जेको रब तोखे ॾिनो आहे इन ते किनायत कर इन खे घणो सम्झ साईं फरमाइनि था रब इन थोरे में बि बरकत विझी माला माल करे ख़ुदा जो कसम लख जी ॻाल्हि सम्झो न हिन ॻाल्हि खे नबवी नुस्खे खे सम्झो न लख जी ॻाल्हि इस्तग़ना सां बेपरवाही सां बेनियाज़ी सां दुनिया खे ॾिसो त थोरे में रब बरकत विझी ॾींदो पर जे लालच सां लोभ सां ॾिसंदो साईं फरमाइनि था त हे हकीम हीअ दुनिया सरसब्ज़ आहे शीरीन आहे वणंदड़ आहे जेकॾहिं तूं हिन खे इस्तग़ना सां ॾिसंदे सखावत नफ़्स सां ॾिसंदे त थोरे में रब बरकत विझी ॾींदुई पर जेकॾहिं दुनिया खे लालच वारी नज़र सां ॾिसंदे लोभ वारी नज़र सां ॾिसंदे जेको आहे इन खे थोरो सम्झी चवंदे अञा वधाया अञा घणो कयां हिन खां घुरां हुन खां घुरां हुन खां सवाल कयां साईं फरमायो जेकॾहिं तूं ॿियनि में लोभ ऐं लालच रखंदे त कॾहिं बि पूरी न पवंदई कॾहिं बि ड्रौ न समझी आ सोच मुझे मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो जेको माण्हू लालची बणजंदो आहे वकान कल्लज़ी याकुल वला यशबउ जेको लालची थींदो आहे उन जो मिसाल ईअं जेको खाए वेठो ड्रौ न थिए वेठो खाए ड्रौ न थिए कुर्बान हो जा मदीने वाले जे लफ़्ज़ साईं फरमाए लालची माण्हू ईअं थो जे खाए वेठो ड्रौ न थिए मोमिन मानो खाईंदो 2 गिरा 4 गिरा 8 गिरा खाधई तो ड्रौ थी वेंदो लालची माण्हू उन उल्ली वारे मरीज़ वांगुरु आहे जेको खाईंदो आहे पर उन जी दिलि न भरबी आहे पेट
पेट न भरबो आहे लालच वारी अख न भरबी आहे ए हकीम तू हिन दुनिया खे लालच वारी नज़र सां न ॾिस मुस्तगनी थी बेपरवाह थी हिन दुनिया खे निहार रब थोड़े में भी बरकत ॾेई तोखे मालामाल करे समझ आ रहा हिकिड़ो माण्हू आयो साईं दुआ घुरो मूंखे वापडा जी नौकरी मिले माना घणा पैसा कमाए वो सुबुह जो आयो शाम जो वरी ॿियो आयो साईं वापडा में नौकरी अथव दुआ घुरो त वापडा मुंहिंजी नौकरी नथी वणे रिवेन्यू खाते में नौकरी वणे घरो नथो थिए पाण मां मुतमैन नथो थिए 20 खरार पटाई खणी आयो बस कांबेरड़ी थी आ वरी अरे 20 खरार हिते दादू जो हिकिड़ो माण्हू मूंसां ॻाल्हि पियो करे चई त मुंहिंजे पाड़े में ज़मीनदार रहंदो आहे 4 लख रुपए जो अन्न खणी आयो पटाई कई पैसा मिलियसि खपाए अन्न 4 लख खणी आयो ॿिए ॾींहुं मूं वटां अची मूंखे 4000 जी ज़रूरत आहे मूंखे ॾींदे ॾींदा मुंहिंजे अकल 4 लख खणी अची कोई ॿ आहे इहो असांजो माण्हुनि जो हाल आहे साईं फरमायो हे हकीम दुनिया खे लालच वारी नज़र सां ॾिसंदे कोन ढाए बि दिल या दुनिया उनखे कॾहिं बि ढाईंदी न पर जेको गनी थी बेनियाज़ थी दुनिया खे ॾिसंदो आहे उनखे थोड़े में बि रब मालामाल करे छॾींदो पोइ मुंहिंजे आका फरमायो वलियतुल उलिया खैरुम मिन यदि सुफला ए हकीम मथे हथ खे ॾिस मथियों हथ भलो आहे हेठे हथ खां घुरण वारे हथ खां ॾियण वारो हथ भलो आहे अल्लाह खे उहो हथ वणंदो आहे जेको मथां हूंदो आहे फकुल्तु या फकाल हकीम या रसूल अल्लाह वल्लज़ी बअसक बिलहक़ ला अर्ज़हु अहदा बअदक समझ में अची वई सरकार फासले में वेहारे जेका ॻाल्हि सम्झाई न सम्झी वियो चई या रसूल अल्लाह मां वाइदो थो कयां त अॼु खां पोइ जेको अॼु तव्हां खां घुरियो अथमि न अॼु खां पोइ वरी कंहिंखां न घुरंदुसि वरी कंहिंखां सुवाल न कंदुसि तो नबीअ सां मुंहिंजो सचो वाइदो आया रहा मुरीद इहो जो मुर्शिद जी नसीहत मिले त अमल करे न मुर्शिद जो आर्डर मिले त अमल करे चदो या रसूल अल्लाह अवां सां वाइदो आहे अॼु खां वठी वल्लज़ी बअसक बिलहक़ जे तव्हांखे हक़ सां नबी बणाए मोकिलियो आहे हक़ वारो पैगंबर बणाए जे रब तव्हांखे मोकिलियो आहे उन रब जो कसम थो खणा त अॼु खां वठी कंहिंखां न घुरंदुसि हता उफारिक दुनिया एसी ताईं जो मां दुनिया तां लाॾाणो करे वञा मरंदे मरी वञा पर कंहिंखां न घुरंदुसि सुभान अल्लाह सरकार दुनिया तां रेलत फरमाई अबू बकर जो दौरे खिलाफत थियो माल गनीमत आया जंगू फतह थियूं सोन चांदी उठ घोड़ा मदीने में ढेर लगी विया दुनिया आई अबू बकर का वठण दे ला पर हकीम बिन हिज़ाम घर वेठो ना आयो अबू बकर वट अबू बकर माण्हू मोकिलियुसि ही माले गनीमत अची विया आहिनि ही अंबार माल जा गॾु थी विया आहिनि ही मुस्लमान जी मिल्कियत आहे माले गनीमत विरहाए ॾियणो आहे हकीम छो नथो अची तूं बि पंहिंजो हिसो वठ जे मूं पंहिंजे लजपाल नबीअ सां वाइदो कयो
जेको पुनल सां वाइदो कयो अथनि उहो पाड़े ॾेखारींदुसि वरी न कंहिंखां घुरो सुभान अल्लाह فكان أبا بكر رضي الله عنه يدعو حكيما ليؤتيه العطاء فيعبى أن يقبل منه شيئا ابو بکر سڏي اي وٽ حکيم نظام اي وٽ مال پنجو غنیمت جو حصو وٽ پر انڪار کندو چوندو نه وٺندس نه وٺندس جيڪو حڪم مليو پو حضرت ابو بکر छा चवंदो हो या माशर المسلمين اشهدكم على حكيم اني اورد عليه حقه الذي قسم الله له في هذا الفيء فيأبى ان ياخذه तव्हां मदीने वारो अड़ई शाहिद जो मां हकीम खे घुरायो आहे ही ॾियांसि थो माल फे ही माल मिल्कियत गनीमत वारो ॾियांसि थो पर वठे नथो मतां क़यामत जे ॾियारे मूं अबू बकर खां पुछाणो थिए तव्हां सभु शाहिद हुजो मां हे माल ॾियांसि थो पर वठे नथो जॾहिं मदीने वारे सां वाइदो कयमि त न वठंदुसि उन ॾींहं खां वठी रब मूंखे अहिड़ो अहिड़ो शाहूकार करे छॾियो आहे जो मूंखे हाणे वठण जी ज़रूरत ई न आहे रब पंहिंजे खज़ाने मां ॾिए तूं चई त अलाह न ॾींदो यकीन कोन थो अचे अलाह ते हाणे तव्हां अॼु को मूंसां वाइदो कंदो त इहो पिनण जेको घुर ऐं सवाल आहे इहो न कंदव आहे पोइ वाइदे करणो पको जी हकीम बिन हिसाम मुंहिंजे महबूब सां वाइदो कयो त वरी उन ते क़ाइमु रहियो उमिरि भर अलाह से असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो रब करीम इन वाइदे पाड़ण जी तौफ़ीक़ ॾींदो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सगुर मूंखे खयो पियो वञे गाॾी में हिकिड़ी जॻह तो मुंहिंजो गुज़र थियो इएं माण्हू जूं लाइनूं लॻियूं पियूं हुजनि मां सम्झां थो को 4-5 हज़ार माण्हू या लाइन लॻी हिकिड़ी ख़ल्क हरम होॾे मस्जिद नबवी होॾे मस्जिद कुबा होॾे ही हिकिड़ी माड़ी हुजे वॾी हुन जॻहियूं लाइनूं लॻियूं पियूं ख़ैर त आहे उन मुंहिंजे मेज़बान खां पुछा कयो मुंहिंजो ही छा मसलो चईसीं हिते हिकिड़ो अमीर आहे मदीने जो सुल्तान नालो अथसि उन सुल्तान रमज़ान में ख़ैरात कंदो आहे जेको माण्हू वेंदो आहे न हे कतार में बीहंदा पोइ पाण पंहिंजे हथनि सां 500 रियाल ॾींदो आहे हर माण्हू खे जेको बचे सो ही जेके 5000 माण्हू बीठा आहिनि ही 500 रियालनि जी लालच ते बीठा कुझु हल हे दुनिया जो अमीर सुल्तान आहे होॾे सुल्तान सलातीन मुंहिंजो मोहम्मद मीर वेठो होॾे बादशाह जे बादशाह रब्बुल आलमीन जी दरबार खुली पई आहे जिते वॾजनि पिया जिते सुल्तान बणजनि पिया ही हकीम ही जेके दुनिया जा अमीर आहिनि जे रब जे दर तां पिननि सां छोड़ था उन ते रब जे दर ते वञी सुभान अल्लाह इते बि तव्हां ॾिसो न थोरो काशे वेराइजे त पोइ ॾिसो माण्हुनि जी नंढा वॾा पोड़ा पका पुराणा जवान ॿुधो मदीने वारे साईं फरमायो इमाम अहमद इमाम नसाई रिवायत आंदी आहे हज़रत सुभान रज़ी अल्लाह ताला नो रिवायत करे मैं यकफुल ली ऐं अल्लाह यसअल الناس शैया अतकफल लहू बिल जन्नह
तो जाए मदीने वाले साईं फरमाए तव्हां मां को आहे जेको मूंसां हिकिड़ो वाइदो करे मां हुन सां जन्नत जो वाइदो थो कयां साहबनि जो ॿुधायो सही या रसूल अल्लाह ॿुधायो कहिड़ो जन्नत जो मदीने वारो मीर हुजे सोना ॿुधायो साईं फरमाए मूंसां वाइदो कयो कंहिं बि इंसान खां कुझु न घुरंदो मां वाइदो थो कयां जन्नत जो हज़रत सोबान तो चए त मूं रड़ करे जो यार रसूल अल्लाह मूंसां वाइदो कयो मां तव्हां सां वाइदो थो कयां कंहिंखां न घुरंदुसि अहिड़ो जवान वाइदो कयो जो हिकिड़े ॾींहुं घोड़े ते चढ़ियो बीठो लठड़ी न लठ पंहिंजी हेठि किरी पई त पोइ पासे में बीठो उन चयो मां खणी ॾियां अचे न पाण लथो लठ खयईं पोइ पाण चयो मुंहिंजो मदीने वारे सां वाइदो कयो आहे त कंहिंखां का शइ घुरंदुसि न तोखे चवां या लठ खणी ॾे इहो बि सुवाल आहे न इहो सुवाल बि मां न कंदुसि पंहिंजे पुनल सां जेको वाइदो कयो आहे उहो पाणे दिल बड़ा साईं हक जॾहिं माण्हू पंहिंजे रब जे ज़ात में उम्मीदवार थींदो आहे इहे जेके उमेद आसरा आहिनि न वॾेरो ॾींदो अमीर ॾींदो फलाणो ॾींदो अहिड़ो गहिरो ॾींदो इहे जेके आसरा आहिनि न दिलि ओॾे वंडी पई आहे त होॾो रस्ता बंदि थिया पिया आहिनि इहे रस्ता बंदि कर त अल्लाह जे खज़ाने जा रस्ता खुली वेंदा असां सवाली जनाब आली असां ते नज़रे करम कयो का दस्यो कमाली छॾियो जलाली ओ दस्यो कमाली छॾियो न खाली असां ते नज़रे करम कयो का दुनिया धिकारियो आहे अज़ारियो बुडल ही बेड़ो तव्हां ई तारियो अव्हां ई वारिस अव्हां ई वाली असां ते नज़रे करम कयो का मिठा जॾहिं पाणी जूं नज़रूं ख़ल्क़ ते हूंदियूं आहिनि ख़ालिक जा दर बंदि हूंदा आहिनि पर ख़ल्क़ वारा दर बंदि कयो त ख़ालिक पंहिंजे सखा जा अहिड़ा दर खोलींदो जो वरी कंहिंजे दर ते वञणो ई न फ़क़ीर खे ख़्याल जो ॾिसां अलाह कीअं थो ॾिए फ़क़ीरनि जा बि टोपा ॾिसां अलाह कीअं थो ॾिए हिकिड़े झंग में वञी पोती ताणे सुम्ही पियो ॾिसां अलाह कीअं थो ॾिए ख़ुदा जी कुदरत सॼो ॾींहुं सुतो पियो शाम थी को काफ़िलो रस्तो भुलिजी अचे उन झंग में काफ़िले वारनि चयो पंहिंजे सरदार खे साईं को हिन बर झंग में को माण्हू सुतो पियो हाणे ॾिसो जहिड़ो आहे या मरी वियो ऐं ॾिठो जहिड़ो साह खणे थो पियो चिवारो कयो मखण मानी मिलाए वात में विझोसि ह्यांव खे टेक थिएसि बुख लॻी हुजेसि मखण मानी मिलाए खणी आया चई मां ॿुधां पियो खणी नंद ज़ोर सां बंदि कयो ॾिस अलाह कीअं थो खाराए ज़ोर सां ॾंद बंदि कयो काफ़िले वारनि चयो साईं ॾंद न पइजी वियासीं ॾंद बंदि थी वियासीं चिवारो कयो पथर खणो ॾंद भञोसि बाक़ी मखण खारायोसि ॾंद भॻा खाया सिर थो बचे हिकिड़े वाछण खां हेॾो वरितुसि ॿिए हेॾो वरितुसि ॿिए पथर हणेसि पियो ॾंद टोड़ण जहिड़ा त रड़ करे छिलियो फ़क़ीर चरियो ही मना छा बेवकूफ़ आहिनि छा ॻाल्हि आहे चरियो न आहियां ॾिसां पियो त मुंहिंजो रब कीअं थो खाराए अहिड़े जंग में ॾंद भञाए ज़बरदस्ती माखी मखण वात में विझे त मुंहिंजे रब जो अहिड़ो ई आहे ॾंद भञाए ज़बरदस्ती माखी
बाक़ी मखण वात में विझ आया रहा बेटा इहा हिकिड़ी ॻाल्हि लख जी ॻाल्हि आहे बसि हिनखे पलव में ॿधी वञो मां सम्झंदुसि तव्हांजो अचणु सजायो थी वियो तव्हांजी तकरीर ॿुधणु सजाई थी वई हिकिड़ी ॻाल्हि ज़िंदगी सॼी कमी अथव मां तव्हांखे 3 कलाक 4 कलाक तकरीर ॿुधायां मुंहिंजे हदीस खुली पई आहे सॼी राति वेठो ॿुधायां सुबुह ताईं पर तव्हां सम्झो बि न अमल बि न कयो त पोइ उन ॿुधाइण में को फ़ाइदो ई कोन्हे हिकिड़ी ॻाल्हि याम में सीने में सांडे संभाले वञो त मुंहिंजे लाइ बि लख थी वियो वञो तव्हांजे लाइ बि ॿिन्ही जान में कॾहिं बि तव्हां मुहताज न थींदो कॾहिं बि रब तव्हांखे तंगी तकलीफ़ न ॾेखारींदे बसि इहो नुस्ख़ो अथव यक दर बगीर व महकुम बगीर रब जो दर वटि मज़बूत समझो था ला यसरून अन्नास इल्हाफा ला जा माना कंहिंखो चंबड़ी सुवाल न कंदा आहिनि घुर न कनि मूंखे ही शइ ॾे मूंखे ही शइ ॾे हज़रत मौला अली शेर ख़ुदा फरमाए त जेकॾहिं तव्हांखे कंहिं माण्हू हिकिड़ो तव्हांजो कमु कयो त वरी ॿियो कमु खणी उन वटि न वञो बकरी पंहिंजे फर खे खीरड़ो प्यारींदी आहे पर घणो चूसींदो अथसि उहा बकरी साॻी माउ लतूं हणंदी अथसि सम्झो था मिठा पंहिंजे रब जो दर वठी वियो मल्लम यसलिल्लाह यग़ज़ब अलैहि अल्लाह खां जेको नथो घुरे रब कावड़ दे थो त छो थो दुनिया वारनि खां घुरो त कावड़ बा अल्लाह खां न घुरो त कावड़ दे थो घुरो त ख़ुशि थिए थो झोल भरे ॾिए आया रहा इहा असांजे क़ौम में इहा बीमारी अची वई आहे माण्हुनि खे तबियत में ज़हन में इहा ॻाल्हि हाणे जेसिताईं निकिरे न तव्हांखे कोशिशि करणी पवंदी इहा ॻाल्हि माण्हुनि जे ज़हननि में वेही वई आहे सिंधी माण्हू असांजा पाकिस्तानी माण्हू वठणो आहे जिथो तव्हां मुफ़्त में शइ मिले न तव्हां वठण वारा न थियो तव्हां ॾियण वारा थियो तव्हांखे असां जेको कुझु ॾिनो आहे न सो बि गंज जो आहे जेको ॿियो विरहाए थो तव्हां उहा शइ विरहाए छो नथा सघो तव्हीं विरहायो तव्हां वंडण वारा बणिजो तव्हांजो मथियो हथ हुजे अल्लाह खे इहे बाना वणनि था ऐं अल्लाह इन्हनि खे माला माल करे क़बूल आहे अमल थींदो इंशाअल्लाह बाक़ी कचहरी कंदासीं दिलि बराबाद आचर वारो ॾींहुं मथो आहे सुभाणे राति जो बि हिते तव्हांजे दादू में आहे नजम कॉलोनी में सुभाणे राति मग़रिब नमाज़ खां पोइ इंशाअल्लाह ताला ही आज उते हूंदो तव्हां बि उन महफ़िल साईं दिल बराबर मां बि ईंदो साईं साईं हा अचजे तोखे त दावत ॾियां न अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे हिननि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾिए ऐं जेकी सिंध जे पाणी जे लाइ हिकिड़ो मनसूबो ठाहिनि था पिया इहे 6 केनाल था ठाहिनि पंजाब में अलाह करे इहे मनसूबा रद्द थियनि असांजी सिंध खे पूरे पाकिस्तान खे अलाह शाद आबाद रखे ऐं फ़लस्तीन में वॾो ज़ुल्म थी रहियो आहे फ़लस्तीन जा बच्चा फ़लस्तीन जूं नियाणियूं बेगुनाह मारिजी रहिया आहिनि उहे माण्हू ॾिसी नथो सघे उहे मंज़र अलाह करीम उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाए ऐं ही किताब तव्हांखे ऐलान कयो वियो रमज़ान जा रंग किताब रमज़ान त गुज़री वियो पर हिन में नसीहतूं अहिड़ियूं आहिनि जेके 12 ई महीना कम ईंदियूं रमज़ान बख़्शिश जो सामान हीउ बि पढ़ण जहिड़ो किताब नंढड़ो आहे पर भलो किताब आहे हीअ किताब आहे नविश्ते दीवार पढ़ंदो त तव्हांखे हिकिड़े अजीब मसइलो आहे हिन में बयानु थियल ऐं ॿियो ही किताब आहे ज़हनी ज़ख़म माण्हू जे ज़हन खे कीअं था ज़ख़म अचनि मिसाल हिकिड़ो ऑफिसर आहे पंहिंजे नंढनि मातहतनि खे कीअं थो ज़हनी ज़ख़म ॾिए मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे कीअं थो ज़हन ज़ख़्मी करे ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे कीअं थी ज़हनी ज़ख़म ॾिए हिकिड़ो माण्हू चए पियो साईं मां ज़ाल ऐं मुड़ुस रुसी वियासीं पाण में बसि तलाक ते ॻाल्हि अची वई ओचितो ही किताब तव्हांजो मिलियो पाण में ठारा करे छॾियो ही किताब पढ़ण
खां पोइ असांजी तलाक ते ॻाल्हि पहुतल हुई पर हिन किताब पढ़ण सां असां पाण में मिली सुलियो करे छॾियो ही किताब हर घर जी ज़रूरत आहे हिकिड़ो इहो किताब त ॿियो घरेलू ज़िंदगी ज़ाल मुड़ुस बच्चा औलाद यार हिक ॿिए ते कहिड़ा हक़ आहिनि कीअं ज़िंदगी घर में गुज़ारिजे इहे मिठा किताब पढ़ो ऐं ॿियो किताब आहे सोशल मीडिया ऐं असां ऐं ही किताब आहे चिल कशी ही किताब आहे रमज़ान ऐं इंसान ऐं ही जेके अलाह खे नथा मञनि मुस्लिम ऐं मुल्हिद ही किताब वठो पढ़ो ऐं तव्हांजे घर में बि इहो किताब हुजे तव्हांजे बच्चनि खे बि ख़बर पए त मुंहिंजे बाबे जो अक़ीदो कहिड़ो मुंहिंजे बाबे जी पंहिंजो तालीम कहिड़ी हुई सो इहे किताब ही नंढा नंढा किताब वॾा किताब लिखिया आहिनि पर ही ख़ासि नंढा पढ़ण बि सवला वठण बि सवला ॿियनि ताईं पहुचाइण बि सवला तव्हां हिक ॿिए खे हिननि जो तोहफ़ो ॾियो अल्लाह करीम जल शानहू असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ फरमाईंदो اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله हिन सारी जमात ते राज़ी थी जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जो दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मौला फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर फ़लस्तीन जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा हे मुंहिंजा मौला सहयूनी ज़ालिमनि जेका ज़ुल्म जी बाज़ार मचाई आहे मौला असांजे मिस्कीन मज़लूम भाइरुनि जी मदद फरमा हे मुंहिंजा मौला मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा हे मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जी सारी उम्मत ते मेहर नज़र कर असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा असांजे सिंधू नदी जी तोखे पारत हुजे हे मुंहिंजा मौला सिंधू नदी खे क़यामत ताईं वहंदड़ आबाद शाद रखजां إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك